ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करायूं। सिहत खाते मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में मुक़रर 4 डॉक्टरनि खे बदिली करे छॾियो आहे। डॉक्टर न हुजण सबबि एमरजेंसी जी हालत में ईंदड़ मरीज़नि जूं हयातियूं ख़तरे में पइजी वयूं। शहरनि पारां ॻणती ज़ाहिर कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करायूं। सिहत खाते मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में एमरजेंसी वार्ड में मुक़रर 4 डॉक्टरनि खे बदिली करे छॾियो आहे। डॉक्टर न हुजण सबबि एमरजेंसी जी हालत में ईंदड़ मरीज़नि जूं हयातियूं ख़तरे में पइजी वयूं आहिनि। शहरनि पारां ॻणती ज़ाहिर कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करायूं। सिहत खाते मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में मुक़रर 4 डॉक्टर बदिली करे छॾिया आहिनि। डॉक्टर न हुजण सबबि एमरजेंसी जी हालत में ईंदड़ मरीज़नि जूं हयातियूं ख़तरे में पइजी वयूं। शहरनि पारां ॻणती ज़ाहिर कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करायूं। सिहत खाते मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में मुक़रर 4 डॉक्टर बदिली करे छॾिया आहिनि। डॉक्टर न हुजण सबबि एमरजेंसी जी हालत में ईंदड़ मरीज़नि जूं हयातियूं ख़तरे में पइजी वयूं। शहरनि पारां ॻणती ज़ाहिर कई वई आहे। इन बार सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती जी रिपोर्टर अज़हर चॾड़। जी अज़हर, छा अपडेट इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, मीरपुर ख़ास सिविल अस्पताल जी एमरजेंसी वार्ड के इंतजामिया पारां बंद करे शहर खां ॿाहिरि सिविल अस्पताल जी नई बिल्डिंग में एमरजेंसी शिफ्ट करण बाद मीरपुर ख़ास जे सहाफ़ती इदारे ऐवान सहाफ़त जी टीम, उलमा एक्शन कमेटी, सियासी समाजी रहनुमाउनि, शहरियुनि जी गॾियल जदोजहद में शहरी हक़ूक़ बहाली तहरीक जे मुसलसल जदोजहद खां पोइ इंतजामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि नोटिस वठी एमरजेंसी वार्ड शहर में बहाल करे 4 डॉक्टर इंतजामिया पारां एमरजेंसी में मुक़रर कया विया हुआ। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जिन मां 2 PPHI जा डॉक्टर मुक़रर कयल हुआ जेके ड्यूटियुनि ते नथा अचनि। हिकु डॉक्टर शाहनवाज़ जेको DHO मीरपुर ख़ास खां बदिली कयल एमरजेंसी वार्ड में मुक़रर हो, जंहिंखे DHO साइड पोलियो में जेको वापसि मोकिले छॾियो आहे। हिकु डॉक्टर जेठानंद अज़हर, हॉस्पिटल में हिन वक़्तु डॉक्टर मौजूदु न आहिनि। शहरनि पारां ॻणती ज़ाहिर कई पई वञे। इन हवाले सां DHO जो छा बयानु आयो आहे? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका सिविल सर्जन आहे, जेको सिविल जेको मेडिकल सुप्रीडेंट आहे शेरू मोदी, उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उनजो इहो चवणु आहे त असां जेको आहे जेके एमरजेंसी जेको शहर वारी जेका एमरजेंसी आहे जंहिंमें 4 डॉक्टर जेके मुक़रर कयल हुआ उन्हनि खे जेको आहे इंतजामिया पारां जेको सिहत खाते पारां जेको आहे बदिली कयो वियो आहे। हिकु डॉक्टर खे उमरकोट बदिली कयो वियो आहे ऐं हिक खे वापसी पोलियो में ऐं 2 डॉक्टर जेके PPHI जा हुआ उहे अचनि कोन पिया। उन बाबति आगाह करे चुका आहियूं। डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास, DHO मीरपुर ख़ास ऐं सिहत खाते जा जेके आला अफ़सर उन्हनि खे लिखत में ॾेई चुका आहियूं। ठीकु आहे अज़हर, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।